सुल्तानाबाद पहुंचासूं उते साईं मनमोशे दरबार में साईं जो कुल कयो पंहिंजो दीदार कयो काफ़ी साल ॾेढ मूंखे पढ़ण हलाए पोइ बाबा अमरी कुर्सी वटि मूंखे मोकिलियऊं सोने लाल में मोकिलियऊं उतां धीरे धीरे हीअ ग़ालिबन 1988 जो वाक़ियो हो या 79 जो दौर हुजे मूं साईं खे चयो साईं तुंहिंजो ख़ानदान किथे आहे मूंखे ॿुधायो जीजा ॿी मिठी राह जो ख्वाब में आई मूंखे फरमायूं त बाबा अब्दुर्रहमान शाह असांजो भाउ आहे अब्दुर्रहमान शाह असांजो भाउ आहे ऐं मुंहिंजो नालो नूरजहान आहे मुंहिंजे अमर जो नालो बीबी ख़िज़रा बाबा जो नालो सैयद फतहदीन शाह ऐं तूं 27 तारीख़ अच पर अकेलो न ईंदो कर 27 तारीख़ असां वटि अच पर न ईंदो कर बाबा जी हा ऐं मूंखे चयो उते लिख तोखे विसरी न जीअं मुंहिंजी माउ खे जॾहिं मूंखे उथारी अखि खुली मां बेंच ते सुतल अखि खुली मुंहिंजी माउ फिकर सफ़ा फिकर पोइ दुरूद पढ़ी दम करे दम 15-20 मिनट खां पोइ मूं लाइट ॿारी रात तक मां 2:30 थी रहिया हुआ पोइ इहे नाला वाला लिखी ऐं वेही रहियुसि ऐं अचनि में रहिजी त किथे कुंडरी किथे सुल्तानाबाद किथे अब्दुर्रहमान किथे ॿी मिठी हीअ छा चकर कीअं आहे बहरहाल आयोसीं अची तलाश कंदे घुमंदे फिरंदे किथां ढका ॿका खाई अची पहुतासीं शहर पंहिंजो कुंडरी मुंहिंजा वॾा हिते थियासीं ख़बर असांखे हुई सिनेमा शाह सां मुलाक़ात हुयूं असांजूं लीला हूंदासीं मदरसे पढ़ंदासीं सिनेमा शाह असांखे वठी ईंदो ऐं हिते ॻोठ हूंदो हुते बुस्टा में उते असांखे विहारे साईं हिते कहिड़ी महिल लख कढाईंदा हुआ पोइ असीं वापसि ईंदा हुआसीं उहो दौर हो मुलाक़ात कई साईं जन सां मिलियासीं साईं खे ॿुधायां मूंखे पार पता ॾे मूं पार पता ॾिना साईं जन खे ऐं साईं जन मूंखे अब्दुर्रहमान शाह पार पता ॾिना त तोखे बयाने हस्ती ही ॻाल्हि आहे तोखे उन मोकिलियो ही सॼो चहिरो ॿुधाई मुंहिंजी क़िबला तव्हां सचा बसि आउं पंहिंजी मंज़िल ते पहुची वियो आहियां मूं जीअं ॿी मुंहिंजे पार पता साईं खे ॾिना साईं जन मूंखे अब्दुर्रहमान शाह पार पता ॾिना पार पता जो मिलिया यकीन जो पको को सफ़र शुरू थियासीं असीं पहुतासीं इस्लामाबाद साईं जन खे मूं दूर पाए ॾिनो साईं जन एॾी त महिनत कई जो महीनो कोन गुज़रियो साईं जन टेलीफोन ते मूंखे चयो बाबा बाबा मुंहिंजी कुर्सी ते वेठा साईं मुझे करी बाबा मुंहिंजी चई कुंडरी वारो शाह बाबा पुट मूंखे आराम करणु नथो ॾे इन खे जल्दी वठी पहुच हाणे साईं कल ॾिठो बि न हुजे उते वेठो हुजे एॾी महिनत कई जो साईं पाण फरमाइश वठी अचो पोइ असीं वियासीं साईं खे खणी डॉक्टर उलार सूबे ते वेठो काकी फोटो टे ॼणा वियासीं साईं जन वटि साईं जन वेही करे मुंहिंजे रूबरू मां गवाह आहियां मुंहिंजे रूबरू वेही करे साईं जन चयो बाबा पुट साईं गुलाम अहमद शाह खे बाबा जी साईं चयो बाबा तुंहिंजे अबर ॾाॾनि जी अमानत आहे ऐं उन्हनि मूंखे हुकुम कयो आहे त असांजे बचे खे असांजूं अमानतूं ॾे बाबा अपाणी मिल्कियत जाम आहे उहा मूंखे तोखे ट्रांसफर कजे मिल्कियत जी माइट मूंखे चयो आहे तोखे ट्रांसफर कयोसि ऐं मूं मां बि तोखे हिसो ईंदो वञ पुट असांजो जेको इलाइक़ो तूं रहींदो हिन खां वठी राजस्थान जी जेका पटी आहे सॼी असां तोखे ॾिनी वञ मुस्तक़बिल सभु तोखे मिलंदो इहो सभु कुझु थींदो ऐं पोइ साईं जन छा कयो साईं जन चयो वञो हिकिड़ो कपिड़ो वठी अचो पोइ साईं वारा ॿिया कपिड़ो वठी आया साईं जन खे पग ॿधऊं साईं जन फरमायो त बाबा असां हिकिड़ो पग अॻु ॿधो आहे फाते दुनिया में मोहम्मद अली जो ज़ाहिर में सिंधी नाम वठो पोइ हैदर शाह जी पग ॿधियो ऐं उनखां पोइ असां रवाना थियासीं साईं जी दुआनि सां मुंहिंजो दोस्त जेको कंपेयर हो उन तव्हांखे थोरो ख़बर न आहे त इल्मु कोन ॼाण हुन ॿुधण ॻाल्हियूं कयूं आहिनि त रूबरू अची करे मां तव्हांखे ॿुधायां सो मुंहिंजे बाबा साईं गुलाम अहमद शाह खे दुआऊं आहिनि हिन जा हिकिड़ो औलिया ॿी मिठी कोन अब्दुर्रहमान शाह कोन आहे साईं यूशा रहमतुल्लाह अलैह मूंखे देरि थी दफ़ो 2-3 महीना मां न पहुतुसि मां फिक्रात में साईं यूशा बादशाह जे कम में होसि त राति यूशा बादशाह जी मूंखे बाबा मुंहिंजी चई बाबा हिन जो साईं ॿी मिठी वारी मूंखे चई बाबा हिननि जो औलिया जो ख़ानदान अथई कंहिं राज क़ौम में हिकिड़ो वॾो हूंदो आहे कंहिंमें हिन जो ख़ानदान पूरो वॾो पोइ सम्झियुसि ॻाल्हि खे सुबुह आई अल्लाह असांजे करम हिननि जे मथां हीअ वॾी गादी आहे ऐं अवां ख़ुशि नसीब आहियो पंहिंजी महिनत कयो दुरूद पाक पढ़ो इहो मालिक जो हुकुम आहे आख़िरी ज़मानो आहे आख़िरी ज़मानो आहे कि सुल्तानाबाद पहुतासीं